वेलकम बैक जी नारिन तव्हां सिविल सोसाइटी अॻवान इम्तियाज़ ख़ासकेली ऐं एजुकेशन वर्क जे एग्ज़िक्यूटिव ऑफिसर से महशूक शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु असां राब्तो कयो मटियारी ज़िले जे चूंडियल MNA मखदूम जमील ज़मा ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी से जवाद मुज़फ़र खां। हुन खां पुछूं था त हीउ जेको गुज़िरियल केतिरनि सालनि खां गवर्नमेंट बांध हाई स्कूल 2 जो तरक़ियाती कमु आहे उहो रोल जो शिकार आहे ऐं उहो तरक़ियाती कमु छो रोल जो शिकार आहे, हिन वक़्तु ताईं स्कीम जेका मुकमल न थी सघी आहे। इन हवाले सां उहा आवाज़ था पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वञनि अचो त खां पुछूं। जी नाज़रीन, हूअं त मटियारी ज़िलो करप्शन जे हवाले सां मीडिया जी ज़ीनत बणियल आहे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मटियारी में नओं मुक़ररु थियल डिप्टी कमिश्नर से जवाद मुज़फ़र खां। डिप्टी कमिश्नर खां पुछूं था त जेको गवर्नमेंट हाई स्कूल 2 12 साल खां वधीक अरसे जो तइमीराती कमु रोल जो शिकार आहे, पाण बतौर हैसियत डिप्टी कमिश्नर इन हवाले सां कहिड़ा कदम खणंदा? बहुत शुक्रिया जी, आप तशरीफ़ लेके आए और ये एक बड़े अहम मसले पे जो है आपने सवाल जो है वो उठाया है। इसमें ऐसा है कि मैं मुख्तलिफ जो हमारी यहाँ पे एजेंसीज़ काम कर रही हैं मैं उनसे मीटिंग्स कर रहा हूँ और इसमें जो हमारे ये स्कूल के जो यहाँ पे मसाइल हैं तो मेरी कोशिश यही है कि ये सेहत और जो आपकी तालीम है इस इन जो है हमारी जो फील्ड्स हैं उसमें बेहतरी हम लेके आए मटियारी में। तो लिहाजा जैसे ये स्कूल की जो बात की गई है ये मेरे नोटिस में आई है, मैं अभी बहुत जल्द इस पे एक मीटिंग भी कॉल करूँगा और मैं देखूँगा कि इस तरह की स्कीम जो बहुत अरसे से बंद पड़ी हैं क्या वजह है कि इसको जो है वो स्टार्ट नहीं किया गया। तो इंशाल्लाह ताला जो भी हमसे मुमकिन होगा वो हम इस पे करेंगे। हमें हाई अप्स को ऑन बोर्ड लेना हुआ तो हम यहाँ से लेटर्स लिखेंगे और कोशिश यही करेंगे कि यहाँ पे हम तालीम के लिए सेहत के लिए जो मुमकिन हो सके वो इक़दामात उठाएं। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सरवरी जमात जे रुहानी पेशवा ऐं MNA मखदूम जमील ज़मा खां। मखदूम साहब खां पुछूं था त जो हाई स्कूल 2 12 सालनि खां जेको रोल जो शिकार आहे ऐं हुनजी एसनी मंज़ूर न थी आहे, इन हवाले सां मखदूम साहब आवाज़ थी था पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वञे अचो मखदूम साहब खां पुछूं। रिपोर्ट वठंदुसि इहो छो एॾो शिकार थियो आहे। 12 साल तमामु वॾो अर्सो आहे ऐं इन खे का टेक्निकल रुकावट आहे का ब्यूरोक्रेसी जी रुकावट आहे त आउं एज़ ए MNA चाहींदुसि उनखे पाण कोशिशि करे पंहिंजे तरफ़ां बि उनखे दूरि करायां। सो सुठो थियो तव्हां निशानदेही कई त उनखे जल्दी सही कराईंदुसि। हक़ीक़त में जंहिं खाते जूं एसनियूं नथियूं आहिनि उन खाते खे ई खपे त पंहिंजे ठहियल शयुनि जूं एसनियूं मंज़ूर कराए। जीअं इस्पतालूं आहिनि, जीअं तइलीम खाते ॿुधायो अथव त ख़र्च त थियो वञे पर उन मां फ़ाइदो कुझु पवंदो थिए। इन करे आउं सॼियूं लिस्ट मूं वटि अॻे ठाहे मोकिली अथनि, उहा ॾींदुसि पंहिंजे हिन बजट में कराए छॾीनि या हींअर बि कराए सघनि था, उहा थियणु खपे। सभ खां पहिरीं त तव्हां आवाज़ TV जी टीम जी महिरबानी जो हीअ असांजे शहर जो तमामु हिकिड़ो हॉट इशू आहे जेको तव्हां खयो आहे गवर्नमेंट हाई स्कूल 2। जीअं हैदराबाद में पुराणे ज़माने में नूर मोहम्मद हाई स्कूल हो, उन ते लोट पइजी वियो त उनखे सपोर्ट ॾियण लाइ गोल्ड बिल्डिंग वारो स्कूल ठाहियो वियो, उनजो नालो हो गवर्नमेंट हाई स्कूल 2। तहिड़े ई नमूने सां मटियारी में कुझु वक़्तु अॻु में असांजे MPO तंहिं वक़्तु MPA साईं अमीर शाह हाशमी शहरनि जे माना अर्ज़दाश्त ते हुन जा महसूसु कई ॻाल्हि उनजे कोटा मां इहो ऐं उन वक़्तु हिते ऑफिसर बि हुआ जंहिंमें अलहमदिल्ला मुंहिंजो भाउ हो इर्शाद मेमण, उन पंहिंजे ऑफिसरी हिसाब सां कोशिशि कई, MPA साहब जे कोटा मां उहो थियो ऐं उहो मंज़ूरु थियो, बिल्डिंग बि ठही। अफ़सोस जो अलाए कहिड़े सबबनि जे करे जो उहो डैमेज थी वियो, उनजो कमु रुकिजी वियो। एसनी बि अचणी हुई, असां ॿुधो त 18 उन में उस्तादनि जूं जायूं HST JST वग़ैरह। हाणे जंहिं स्कूल में हिन त तव्हां बीठा आहियो गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमण हाई स्कूल, इहो ज़िले जा जेके वॾा स्कूल आहिनि, हिकिड़ो MG हाई स्कूल मखदूम ग़ुलाम हैदर हाला, ॿियो हीअ वॾा स्कूल आहिनि। असांजी स्ट्रेंथ 2000 खां मथे आहे स्टूडेंट्स जी ऐं उन में हींअर हिकिड़ो ब्लॉक ठहे पियो, 70 80 ॿारनि ते चढ़िया वेठा आहिनि। तव्हां ॾिसी आया आहियो तमामु घणा ॿार आहिनि ऐं स्टाफ जी खोट आहे। त इहो जेकॾहिं स्कूल फंक्शनल थी वञे, ठही वञे, उनजी एसनी अची वञे, बिल्डिंग ठही वञे त हिन स्कूल तां बर्डन घटि थी वेंदो, तालीम वधीक बहितर नमूने सां थींदी। छो त जिते ॿार जजा हूंदा, उस्ताद घटि हूंदा त अलहमदिल्ला हिते सभु महिनती उस्ताद आहिनि, पढ़ाइनि पिया। पर आउं हिकिड़े सिविल सोसाइटी जे फ़र्द जे हिसे सां, उस्ताद जे हिसे सां चवां थो पंहिंजे मिनिस्टर ऑफ एजुकेशन साईं सरदार शाह खे, असांजे सेक्रेटरी साईं ग़ुलाम अकबर लगारी खे त हिन मसइले खे खणनि ऐं इहो गवर्नमेंट हाई स्कूल 2 मटियारी इन खे कंप्लीट कराइनि
त जीअं इन में वधीक उन में उस्ताद बि ईंदा, माण्हू रोज़गार बि उन्हनि खे मिलंदो, ज़ाहिर आहे पटियाला मुक़ररु थींदा, गैर तदरीसी अमलो मुक़ररु थींदो, ऐं तालीम सुठे नमूने सां इन पासे भट्टी मोरियुनि वटि ॻोठनि उन्हनि जा शागिर्द जेके सुबुह जो गर्मीअ में सर्दीअ में हिते था अचनि त उन्हनि खे उते सहूलियत थी पवंदी। त तव्हांजी महिरबानी जो अहिड़े मसइले खे तव्हां खयो आहे। उमेद त तव्हां जेको पुल जो किरदारु अदा करियो पिया, हीउ मसइलो अहिड़ा इख़्तियारनि ताईं पहुचंदो ऐं कुझु न कुझु उनजो हल निकिरंदो। गवर्नमेंट हाई स्कूल बॉइज़ जे हवाले सां जेको फेज़ 2 हुयो तमामु देरीना ऐं हिकिड़ो तरक़ियाती मनसूबो हुयो ऐं तमामु वॾियूं उमेदूं इन मनसूबे सां असांजूं लाहक हुयूं, छो त टीचर जी सूरत में असां हिते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में गवर्नमेंट MDM हाई स्कूल में पढ़ाइण जो तजुर्बो रखूं था, ॿारनि जे इनरोलमेंट जो पूरो हिसाब किताब रखूं था, त उन में असांखे मुकमिल तौर ते बिल्कुलु जेको थो फेज़ 2 जी मुकमिल तौर ते तमामु जल्दी ज़रूरत हुई। पर निहायती अफ़सोस सां चवणो थो पवे त इन मनसूबे पूरे खे मुकमिल त थियण परे जी ॻाल्हि आहे, परोलड़े जो शिकार थी वियो, जंहिंखे 15 साल तक़रीबन थी चुका आहिनि ऐं हीउ लोड जेको हिकु गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल जे मथां आहे उहो अञा ताईं जेको सो घटि न थी सघियो आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त पूरी सिंध में गवर्नमेंट जेको सो टीचर्स जे हवाले सां भर्तियूं कयूं आहिनि, इहा बि जेको सो तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त जिते बंदि पियल स्कूल आहिनि, जिते नवां फेज़ 2 स्कूल आहिनि, त उन्हनि तरक़ियाती कमनि खे जल्द अज़ जल्द मुकमिल कयो वञे, उन्हनि उस्तादनि खे उन्हनि एरियाज़ में ई मुक़ररु कयो वञे त तइलीम जो मयार बुलंद थींदो। उन सां गॾोगॾु असांजे मिनिस्टर साहिबु जेको चयो आहे त 1 टीचर पर 30 स्टूडेंट्स, त इन हवाले सां बि असांखे सेपरियन घुरिजे थी, जंहिंजे लाइ असां वसवारनि खे ऐं हितां जे अख़्तियारनि खे मौदबाना गुज़ारिश कंदासीं, ख़ासि करे MNA साहिबु, MPA साहिबु, चीफ मिनिस्टर साहिब खे त ख़ुसूसी तौर ते नज़रदारी करे हिन गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल फेज़ 2 खे शुरू करायो वञे, जेको बिल्कुलु शहर जे क़रीब आहे ऐं ॻोठनि काफ़ी ॻोठनि खे एरियाज़ खे उहो लॻे थो जंहिंजा ॿार पंधु करे बिना कंहिं कन्वेंट्स जे फेज़ 1 में यानी गवर्नमेंट हाई स्कूल MDM हाई स्कूल में पहुचनि था, जेके तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा उन्हनि जी तकलीफ़ुनि जो काफ़ी अज़ालो थींदो। सो अलाह न करे त इन मनसूबे खे मुकमिल तौर ते ख़तमु कयो वञे, ख़ुदा करे त इन मनसूबे जी पोइवारी कई वञे ऐं जल्द अज़ जल्द गवर्नमेंट MDM हाई स्कूल जो ई फेज़ 2 जेको बॉइज़ जो आहे, जेको रोलड़े जो शिकार आहे, इन शहर जे ॾखण में वाक़ आहे ऐं तमामु वेझो वाक़ आहे, त महिरबानी करे इन खे असांजूं अख़्तियारियूं वसवारा असांजे तइलीम खाते जा जेके कर्ता धर्ता आहिनि इन जे बाक़ाइदा इन ते सोच वीचार कनि। जी नाले तव्हां मटियारी ज़िले जे सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधो, हुननि जो इहो ई चवणो त 1950 में जेको MDM हाई स्कूल मंज़ूरु थियो, उन खां पोइ जेको इनरोलमेंट वधीक हुजण जे करे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते मुतालबा करे हाई स्कूल 2 मंज़ूरु करायो वियो। हाई स्कूल 2 मंज़ूरु जेको 2009 में थियो, 2009 सिंध हुकूमत तरफ़ां मंज़ूरु कयो। उहो स्कूल जेको एजुकेशन वर्क्स जे हवाले कयो वियो। एजुकेशन वर्क्स वारनि जो इहो त हीअ जेका स्कीम सिंध हुकूमत कई, सिंध हुकूमत ई बजट ॾींदी, जेसि ताईं सिंध हुकूमत बजट न ॾींदी तेसि ताईं स्कूल जेको मुकमल न थी सघंदो। इहो तव्हांखे ॿुधायां, जेके अॻवाना उन्हनि इहो ई चयो त जेको MDM हाई स्कूल हाल आहे बरसातियुनि जे करे ऐं वक़्तु काफ़ी गुज़रण खां पोइ ख़स्ता हली आहे। अगरि इहो स्कूल जेको मुकमल न थी सघियो त हिन स्कूल जी हालत ॾाढी ख़राबु आहे। ख़ुदा न ख़ासिता केॾी महिल वॾो नुक़सानु हिन देश जो थी सघे थो। ऐं तव्हांखे ॿुधायां, जॾहिं असां डिप्टी कमिश्नर मटियारी सां राब्तो कयो, हुनजो इहो चवणो त मूं मीटिंगनि में काफ़ी दफ़ा स्कूलनि जे बारे में ॻाल्हायो आहे, जीअं जेका बजट ईंदी त हिन स्कीम खे मंज़ूरु कंदो। ॿिए तरफ़ इहो तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको हाई स्कूल 2 जेको उन वक़्त जे MPA पीर अमीर अली शाह हाशमी तरफ़ां मंज़ूरु करायो वियो। पीर अमीर अली शाह हाशमी सां मुस्तक़िल राब्ते करण जी कोशिशि कई। असां ॾिठो त हिन स्कूल जे मौक़े जे बारे में पीर अमीर शाह खां राब्तो करियो, पर राब्ते करण जे बावजूद बि हुन सां को बि राब्तो न कयो। इंशाअल्लाह नए कंहिं इशू सां गॾु वरी हाज़िर थींदासूं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान अब्दुल गफ़ूर मल्लाह खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।